नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आवायां बिशारत आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सर सिंध में को भी नओं मकानी निज़ाम नाहे आयो। मकानी निज़ाम 2013 वारो आहे। अवाम के गुमराह कयो पियो वञे। गैस बहरान इम्तिहान की खोट ते MQM ख़ामोश बणियल आहे। KP में PTI खे शिकस्त मिली आहे। ॾिसणो आहे त ॿियनि सूबनि में संदनि कहिड़ो हशर थिए थो। सूबाई वज़ीर सईद गनी जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। खैबर पख्तूनख्वा जे मकानी इलेक्शन में ग़लत उम्मीदवारनि जी चूंड शिकस्त जो सबब बणी। ईंदड़ KP जे मकानी चूंडनि जे ॿिए मरहले में सॼे मुल्क में मकानी चूंडनि लाइ हिकमत अमली खे मां पाण ॾिसंदुसि। इंशाअल्लाह PTI मज़बूती साम्हूं ईंदी। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो ट्वीट। सुप्रीम कोर्ट इसाक डार न्यायालय लाइ दाख़िल दरख़्वास्त मुल्क में कोरोना वायरस सबब 4 मरीज़ फ़ौत। हयाती विञाईंदड़नि जो मजमूई अंग 28,882 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान 270 नवां केस रिपोर्ट थिया। मुल्क में करप्शन नालायकी ऐं न्यायालय उरूज ते आहे। हिननि जो हिकु ॾींहुं एहतसाब थींदो ऐं एहतसाब अवाम वटनो। नूंडी गगवान शाहिद खान अब्बासी जी मीडिया सां ॻाल्हि ॿोल चवे थो पावर प्लांट बंदि आहिनि। घर में गैस नाहे। नैब चेयरमैन ॿुधाए त केतिरनि सियासतदाननि खे सज़ा मिली आहे। रत जी बीमारियुनि जो माहिर डॉक्टर ताहिर शमसी ब्रेन हेमरेज सबब लालाणो करे वियो। डॉक्टर ताहिर शमसी कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल हो, जिथे हिन दम ॾिनो। सकरन शहर जी असगर कॉलोनी वारे इलाइक़े में मुड़ुस पंहिंजी ज़ाल खे कारे इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो। जवाबदार अनवर मल्हा पंहिंजी ज़ाल फौज़िया मल्हा खे हथौड़ा हणी क़तल करण बाद थाणे ते पेशी ॾिनी। ऐं मीरपुर बूड़ो वेझो ॻोठ निज़ाम बूड़ो में 3 वरनि जी ॿाड़ी मच्छी जे तलाउ में किरी फोती वई। ॿाड़ी बख़्तावर रांदि कंदे पे तिरकण सबब तलाउ में किरी फोती वई।